पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शादी जूं ख़बरूं एक भेरो ॿीहर सोशल मीडिया ते बहसन जो मौजू बणियल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी शादी के हवाले से हाणे नालो खयो पियो वञे महानूर सूमरो नाले नौजवान सिंधी नारीअ जो। महानूर केर आहे? महानूर सूमरो पीपल्स पार्टी जी इंतहाई सरगर्म सोशल एक्टिविस्ट है। रते देरे जे सूमरो घराणे से ताल्लुक रखंदड़ महानूर पीपल्स पार्टी के अॻूणी पार्लियामेंटेरियन रुकैया खानम सूमरो जी पोटी है। हुन जी ताज़ो बिलावल जी पुफी फरियाल टालपुर से कढरायल एक तस्वीर सामू अचण बाद उहे अफ़वाह हुली विया त बिलावल महानूर सूमरो से शादी करे रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुख्तलिफ मौक़नि ते पंहिंजी शादीअ जी ख्वाहिश जो इज़हार करे चुको आहे। ताज़ो परॾेही दौरे दौरान बि हिकु अरब सहाफ़ीअ जे सवाल जे जवाब में बिलावल चयो त मां शादी कंदुसि, पर हुन इहो न ॿुधायो त हू कंहिंसां ऐं किथां शादी कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी महानूर सूमरो सां शादीअ जा अफ़वाह जॾहिं वधी विया त महानूर सूमरो खे नेठ साम्हूं अची उन जी तरदीद करणी पई। पंहिंजी हिकु ट्वीट में महानूर सूमरो चयो त मुंहिंजी शादीअ जे हवाले सां कूड़ियूं ख़बरूं हलाइण जो सिलसिलो बंद कयो वञे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुंहिंजो पार्टी लीडर आहे ऐं पीपल्स पार्टी समूरनि जालनि लाइ बि हिकु ख़ानदान जी आहे। महानूर सूमरो जी अहिड़ी सख़्त तरदीद खां पोइ बिलावल जी शादीअ बाबति कूड़ियुनि ख़बरुनि ऐं अफ़वाहुनि खे ब्रेक लॻाइण जी ज़रूरत आहे।